अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सलमान ईसानी ऑफिशियल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं तमामु घटि अरसे में वॾो नालो कमाईंदड़ ऐं पंहिंजे मख़सूस स्टाइल सबबि मशहूरी माणींदड़ मरहूम मुरीद अब्बास कटबर जे बारे में। दोस्तों, मशहूर रागी मरहूम मुरीद अब्बास 9 अप्रैल 1973 ते नवंदेर शहर में मोहम्मद आलम कटबर जे घर में जनम वरितो। हुन राग जी सिख्या मशहूर फनकार गुलाम शबीर समो खां वरिती। दोस्तों, मुरीद अब्बास मरहूम जो पहिरियों ऑडियो एल्बम 1997 ते रिलीज़ थियो, जेको रिलीज़ थियण शर्ती तमामु घणो मशहूरु थी वियो। संदसि कलामनि में मशहूरु कलाम सोण सुभाणे जी कावश अख़बार पढ़जां, लाश मुंहिंजे जे मथां बीही वहा या नार थी, नवंदरे जो को सानी कोन्हे ऐं मुंहिंजा सोणा माशाला वग़ैरह शामिल आहिनि। दोस्तों, मरहूम मुरीद अब्बास कटबर मौसीक़ीअ जे केतिरनि ई सुनफुन जहिड़ो बि गीत, गज़ल, लोक मौसीक़ी ऐं पाप वग़ैरह ते घणी महारत रखंदो हुयो। जंहिंखां अलावा मरहूम मुरीद अब्बास लोहा ऐं मरसिया पिणु पढ़ंदो हुयो। हुन शाह विलायत संगीत क्लब जी बुनियाद रखी केतिरा ई शागिर्द पैदा कया, जेके अॼु सिंध में ॾींहं ॾींहुं मशहूरु आहिनि। दोस्तों, मुरीद अब्बास कटबर तमामु सुठी ऐं सुहिणी तबियत जो मालिक हुजण जे करे हर दिल अज़ीज़ शख़्सियत बणिजी वियो हुयो। हू सुहिणो फनकार हुजण सां गॾोगॾु हिकु समाजी वर्कर पिणु हुयो। दोस्तों, 27 मार्च 1997 उहो अभागो ॾींहुं आहे जॾहिं ईद राति मुरीद अब्बास मरहूम पंहिंजे दोस्तनि सां गॾु पंहिंजे क़ाइमु कयल शाह विलायत संगीत क्लब में वेठो हुयो त हिकु नफ़्सियाती ऐं मवाली क़िस्म जे माण्हू कलाशनकोफ जो पूरो बरस्ट हलाए खेसि क़तल करे छॾियो, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी पिणु थिया। दोस्तों, मुरीद अब्बास कटबर जे अहिड़े अलमनाक विछोड़े ते संदसि फैंस, सिंधवासी ऐं हर रख आली हुई। संदसि अहिड़े ओचितो विछोड़े ते सभिनी खे शदीद तकलीफ़ ऐं दिली सदमो पहुतो ऐं संदसि फैंस ऐं मिट माइट अॼु ॾींहं ताईं उन सदमे मां निकिरी न सघिया आहिनि ऐं मुरीद अब्बास पंहिंजे आवाज़ ऐं स्टाइल ज़रिए अॼु ॾींहं ताईं असां में ज़िंदा आहे। दोस्तों, कावश अख़बार मूजिबि त मरहूम मुरीद अब्बास कटबर खे हिकु 8 क्लास जी शागिर्दियाणीअ सां कूड़े कारे जे इल्ज़ाम हेठि बहितान हणी क़तल कयो वियो। अहिड़े अज़ीम रागीअ जे अहिड़े अलमनाक विछोड़े ते अॼु ॾींहं ताईं हर ख़ाली आहे। दोस्तों, हिन सां गॾु घणीअ दर दुआ आहे त अलाह पाक पंहिंजे प्यारनि जे सदके असांजे हर दिल अज़ीज़ फनकार मरहूम मुरीद अब्बास कटबर खे जन्नतुल फिरदौस में जगह अता करे ऐं दर्जात बुलंद अता फरमाए। आमीन। दोस्तों, इन सां गॾु मूंखे ॾींदा इजाज़त। वधीक बहितरीन वीडियोस ॾिसण जे लाइ मुंहिंजो चैनल सलमान ईसानी ऑफिशियल सब्सक्राइब कंदा। महिरबानी।